करबला जी शहीदन जी याद में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चहलम जे हवाले सां मशी अरबेन जो मातमी जुलूस मक़सूदो रिंद में अलमदार चौक तां बरामद कयो वियो, जेको मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदो सखी सुल्तान फ़कीर लाशारी जी दरगाह ते पहुतो, जिते 35 खां वधीक अंजुमननि नुआख़वानी कई ऐं मजलिस अज़ा पिणु मुनक़द कई वई। वधीक तफ़सील ॾिसूं था मक़सूदो रिंद मां ख़ैर मोहम्मद रिंद जी हिन रिपोर्ट में। थक जाएगा सूरज ये सफर खत्म न होगा। में इमाम हुसैन सिलसिले में मक़सूद भर पासे में सवें काफ़िला जेको आहे सो चौक अमलदार चौक ते पहुता आहिनि, जिते आज़ादारी ऐं जेको आहे सो नुआख़ानी ऐं मजलिस कई वेंदी ऐं मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदो जेको सुल्तान फ़कीर ते पसीर थींदो। अचो त उन्हनि मोमिननि ऐं उन्हनि मौलवियुनि खां ॻाल्हायूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। जेको तव्हां अलमदार चौक खां मशीअ सां निकिरी जेका दरगाह सखी सुल्तान फ़कीर ते एंड थींदी, तक़रीबन सुल्तान फ़कीर ॻोठ आहे साईं, खान रिंद, यारो रिंद, बाजी रिंद, मुराद अली रिंद, सहजो रिंद, वली मोहम्मद रिंद, खैरो रिंद, तक़रीबन पस गिरदाई ॻोठनि सभिनि ॻोठनि मां काफ़िला आयल आहिनि। ये असांजी जेका मच्छी आहे क़दीमी आहे, इंशाअल्लाह या हलंदी मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदी ऐं सुल्तान फ़कीर ते इख़्तिताम पज़ीर थींदी ऐं वाट ते तक़रीबन मोमिनीन न्याज़ जो बंदोबस्तु थियलु आहे, जेको हर जॻह ते चपे चपे ते स्टॉल बि लॻल आहे ऐं मौला हुसैन सभिनी अज़ादारनि जी आज़ादारी क़बूल करे। ये असांजो पर साल भी मच्छी जो जुलूस निकितो ऐं हींअर बि अल्हम्दुलिल्लाह हज़ारे जी तइदाद में ही मक़सूद हिन मां आया आहिनि सखी सुल्तान फ़कीर ते मौला हुसैन अलैहिस्सलाम जो चालम मल्हाइण। असां सभिनी मोमिननि जा तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं, उलमा इकराम ऐं मोमिन हज़रात जिन्हनि असांजो हिन मच्छी में साथ ॾिनो। अजर अल्लाह तबारक व तआला ये असांजी मच्छी सिर्फ़ ऐं सिर्फ़ उन अवाम लाइ आहे जेके करबला में नथा पहुची सघनि ऐं उन्हनि जो इहो अक़ीदो आहे असां हुते न पहुची सघियासीं, हिते मच्छी करे पंहिंजे अक़ीदे जो इज़हार ॾेखारीनि था। असां करबला जी ज़ियारत करे आयासीं ऐं पंहिंजो अक़ीदे जो इज़हार कयोसीं, जंहिंमें तव्हां ॾिसो था हज़ारनि माण्हुनि शिरकत कया, नंढड़नि नंढड़नि ॿारनि शिरकत कया। अल्लाह सभिनी खे अजर अज़ीम अता कंदो। बसि जेको सिलसिलो आहे मच्छी जो अरबेन, ही असल में मौला इमाम हुसैन जे चालीहे जी मुनासिबत सां मल्हायो वेंदो करबला में, पर कोविड जी वजह सां पाबंदी हई वई त अॻु में जेको हूंदो जेके सरमाएकार हूंदा उहे वञी सघंदा, पर मौला हुसैन जी महिरबानी आहे हाणे असां हर साल पंहिंजे इलाइक़े में जेको सो अरबीन मच्छी मल्हाए रहिया आहियूं मौला इमाम हुसैन जे चालीहे जे हवाले सां। मोमिननि ऐं मौलवियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं चवां त इमाम हुसैन खे यादि करण लाइ जेको मच्छी कढी आहे, जेको हर साल वांगुरु हिन साल बि असां जेको आईंदा बि कढंदा रहंदासीं। साथी रिपोर्ट सां गॾु ख़ैर मोहम्मद रिंद, मक़सूद रिंद।